दिलदार है जेकॾहिं इहो कमदार साम्हूं आयो न अहिड़ी त धमाल कंदोदास त सॼी ज़िंदगी यादि कंदो। यार कानू शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी जो ज़ियारत करे पोइ हिन कमदार खे था ॾिसूं। शहबाज आया बहुत लग तू किथे देखू सददा अली वाला देखू सददा अली वाला सोना लगदा अली वाला सोना लगदा अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला।
सोट भले कॾहिं आई पंहिंजो कुकड़नि जो महल। सोट सुभाणे अनवर वारे उताक ते पर शहबाज खान जो कुकड़ पंहिंजो दुआ कर त कामयाब थियूं। अदा हां बंद कुकड़ जो मेड। हाँ पुट हली हलजे बाबा। हा दा पंहिंजे कुकुड़ खां इहो वॾेरे जो कुकुड़ अलाए कीअं थो खटे। सरदार हल हली किथां शिकार करे अचूं। हाँ साथियो वेठे शींह भी बुख मरी विया आहिनि। सरदार असां नांग नायूं जो मिट्टी खाईंदासीं। सरदार हुक्म खपे तव्हांजो। सरदार हल हली किथां शिकार करे अचूं। साथियो जे इहा ॻाल्हि आहे पोइ त हलो मुल्क में जूं पायूं। यो चलो शिकार। खैर काहे अज वॾा पेर कया थई तो जो मुंह में को सैनी में लगे ना जो फिल्म ॾिसण आयो आहियां वॾेरे घुरायो थई मूंखे थी त पाण सां गॾु ताणियो अचीस कमदार थोरो सवलो ॻाल्हा मां वॾेरे जे कड़ ते वेठल न आहियां ठीकु आहे तूं हल मां शाम पहुची वेंदुसि हा हा पर अचण जी कजा इन जो वरी कमदार खे पुंड कराई
दुकानदार यो खानो वारन खे मुझो न्यापो ॾिनो या न? हाँ बाबा सही चई आयो आहियां पहुचण वारो हूंदो। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम खानो वे बाबा खानो वे। खानो खुश है जोर में खैर है। खैर गांव वे तो खैर ताई की घुरायो थो? बाबा खैर है हाने कालिया है जो ये मारे ब्लॉक में तुझे जेके 5 एकड़न तो इने जो सौदो करनो है। असुल तुके खुश करे छंदासु। बस वडेरा बस एक लफ्ज वक्ते न कानो बस शबाज खान बस बने ने वरन जा सौदा ता जड़ा लीमा करा वडेरा खदान असा जड़ा गैरतमंद न वाह बुद्धि जन खानू असा जेको तो दुश्मनी कया यो तो के ॾाढी महांगी पवंदी सुठो इने में आ तो यो जमीन जो टुकड़ो मुखे लिखी ॾेई छॾ छो त मां शहबाज खान आहियां शहबाज खान शींह आहे शींह जंहिंते कड़के खत्म हाँ खानो तो जी इया मजाल जो अदा वडे सां ई पे ॻाल्हाई त हैबत खान नाग आहे नाग जे नाग सां वेर विथई त ॾकिजी बाबल साईं मुझे समझ में तो कुछ वधीक ॻाल्हायो कानू के तव्हांजे दुश्मनी जी का बि परवाह न आहे छो त कानू ख़तरनाक आहे ऐं कानू जी गोली ते सिर्फ़ दुश्मन जो ही नालो लिखल आहे दुश्मन जो हाँ तो खे बि ॾिसी वठंदुसि अमन खान खबर ही नथी पए त शहबाज खान कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। हाँ दा हते तो वो खडो कंदो अहमद खान वडेरन खे ग़रीबन जो हॾ ॾोखी हुअण खपे। रईस ॿुधो आहे त शहबाज खान ग़रीबन खां ज़बरदस्ती ज़मीन विकिराए पियो वठे। ख़ैर छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे कंदार तूं वञ ऐं ज़मीन जी सार संभाल लई बाबा वडेरो तो सुर कंध में पइजी वियो एतरी जमीन हूंदे बि मुंहिंजो ठहो कोन थो थिए। बाबा ये वडेरो शहबाज खान आहे न ही पंहिंजा 5 एकड़ जमीन फबाइण थो चाहे। हाँ दा फिर वञे भली वञे पर वडेरन खे ज़मीन लिखे न ॾींदासीं। पार पुट छाता करे सघूं ये ज़ालिम खे या 5 एकड़ बनी ॾियणी पवंदी। न बाबा न बनी ने वरन जा सौदा मुर्स माण्हू न आहिनि कंदा। हाँ ओ पुट जेकी तव्हांजी मर्ज़ी।
छा पे ॾिसो कॾहिं औरत कोन ॾिठी आहे सुणा साईं, अॻे तौर तूं जाम ॾिठियूं अथऊं, पर तूं हिन ॻोठ में मूंखे नई थी ॾिसण में अची। हाँ, ऐं हिते तव्हांखे नई ॾिसण में अचांसि थी। शहबाज ख़ान जी भेण आहियां। शहर में पढ़ाई करण लाइ वई हुअसि, पढ़ाई करे वरी वापसी अची वई आहियां। पर तूं केरु आहीं ऐं तव्हांजो नालो छा आहे? सुणा साईं, मुंहिंजो नालो खान आहे ऐं ॻोठ वारा मूंखे प्यार में खानू खानू चवंदा आहिनि। मां हिन ई ॻोठ में रहंदो आहियां। ऐं तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइण पसंदि कंदा? मां पंहिंजो नालो तव्हांखे बेटा ॿुधाईंदसि। वे अहमद खान, वे 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 अहमद खान, दिलदार के घणा ॾींहं थी विया आहिनि, यादि ई कोन कयो अथऊंसि। जेको भले तव्हां फोन करे वठो। सरदार, हथियार ऐं बारूद पाण घटनि, पाण बेले में की रही सघंदासीं। घबराए छो थो? रईस ईसा खान वेठो आहे, उन खां हथियार घुराए था वठूं। हाँ रईस ईसा खान। अॾे ख़बर दिलदार, कीअं पियो वक़्तु गुज़रे? हाँ रईस, वक़्तु ॾाढो सुठो पियो गुज़रे, पर कुछ हथियार ऐं बारूद जी ज़रूरत आहे। दिलदार, तूं बेफ़िक्र थी, मां सुभाणे हथियार ऐं बारूद मोकिले थो ॾियां। महिरबानी। यादि कंदो रहिजांइ। चलो हाणे ख़ुदा हाफ़िज़। सरदार, छा चयो रईस ईसा खान? रईस चयो हथियार ऐं बारूद सुभाणे मोकिले ॾींदुसि। सरदार, रईस हमेशह असांखे ॾुखे वक़्त में कमु आयो आहे। पर सरदार, असां त रईस लाइ अॼु ताईं कुझु बि नाहे कयो। हा साथियो, इहे थोरा रईस जा ज़रूर नाहिबा। असां बि यारनि जा यार आहियूं। खानू, तूं हिते कंहिंजे इंतज़ार में बीठो आहे? सुणा साईं, मां त तव्हांजे ई इंतज़ार में बीठल आहियां। जॾहिं खां तव्हां सां मुलाक़ात थी आहे, मुंहिंजूं रातनि जूं निंडूं फिटी वियूं आहिनि ऐं तव्हां त पंहिंजो नालो ॿुधाइण ई पसंदि नथा कयो। खानू, मुंहिंजो नालो सोनी आहे ऐं तूं मूंखां ईअं सरेआम न मिलंदो कर, छो त अदा वारा वॾा ज़ालिम आहिनि। असांखे हिते केरु ॾिसी वठितो तो मुंहिंजे घरां निकिरणु बंदि थी वेंदो ऐं तोखे हिते ॻोठ में रहण कोन ॾींदा। सुणी, तूं सिर्फ़ मुंहिंजो साथ ॾे, बाक़ी हिननि ज़ालिमनि खे मुंहुं ॾियण जे लाइ खानू में दम आहे। ठीकु आहे, मुंहिंजो तव्हां खां मरण ताईं साथ रहंदो। ठीकु आहे सोना साईं, मां हाणे हलां थी। सोट, बुख भी ॾाढी लगी आहे। अदा अलाए छो देर कई आहे। अदा, वो तो पहुंचण वारो हूंदो हाणे। अदा, कची मानी खाओ। अदा, थोड़ी देर थी वई, तव्हांखे बुख त लगी हूंदी। हा, पानी खोल। अदा, तव्हां खणी घर हल, असां कमु करे अचूं था। अदा, वञा थो। चदा अरे छोरा, तव्हांखे मूं केतिरा भेरा चयो त भली कमु न कयो, पोइ बि ॿुधो कोन था। लॻे थो तव्हांजे दिमाग़ में सी जी भरियल आहे, सी जी। कमदार, ये ज़मीन असांजी आहे, भरियल जे पीउ जी न आहे जो तूं ईअं पियो ॻाल्हाईं। तोखे कमदार विचूं पाए ॾिसंदो, वॾे राति पंहिंजी जात ॾियण। वरी जे ज़मीन ते पैर बि रखियो अथई न, इन ज़मीन में जी दफ़न कंदो साईं।
आऊं भी पुछ सां ॾेखार तो पुछ सां ए हल कंदार हल दे वनी पंजे वडेरे खे ता छा कंदो वडेरो पुछ सां दंगाणी निपुड़े सारा करी छॾींदासीं हले हले पुछ सां ॾेखार तो छोट हल तलूं घर कंदार जो थियो मथो ख़राब अची हलो अच्छा सफ़ा तू ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए 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 ॾिसण साई मूंखे सफ़ा तू ही थो जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए 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 रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी सुर में जो तेरो पंजे लब ते लगायो थी रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी लखन जी सोना अजो लोड लही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए 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 तस्वीर मां गिची में पाराए तोखे सोन जी जंजीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां वेझो अचू मुखां छो परे रही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए 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 साडे रखा तोखे पंजे साह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में सुल्तान साडे रखा तोखे पंजे साह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में रखी वेहा खोरे खानी तोखे पंजे चाह में मोर वागे टप्पू
छो मुखा टही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए 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 ॾिसण साई मूंखे सफ़ा कुही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए पानी कोने लगे होते खड़िया तुझी इज्जत थी कोने कलाक चो वेठा आयो अञा तोखे चांहि नथी मिले हिते अधु कलाक पूरो थियो होटल वारो तुंहिंजो चवण ई नथो करे अंदर चांहि जो आसरो छा तो अजय साईं घुरायो चांहि मिली वेंदो पर वो जगह आई चली वई जो नंबर दिया राज यार तोखे तो रखी फसी दी असांजो वरी घेरे जो मूडी कोने जो किसो में पैसो आएगा छोकरा चांहि खणी आयो असां ठाव करे छोकरा बाबा इनके ही रखबो ही न ये होटल है घर कोने वो ही रखबो ते तुम्हें मारे गिरा के ही दे क्या ये तो नहीं मालूम माता जी को तो हाजिर है आजकल मानू पंहिंजे पाण खे छा था सम्झनि सदागिर जो हिकु हारियूं हथनि में से टोपियूं नरार ते आऊं बि शाबाश कांडो कमदार आहियां अगरि कुझु वॾो थियां पोइ हिन जूं मस्तियूं न टोड़ियुमि त मुंहिंजो नालो बि कमदार विचू न आहे छो त विचू पुछ सां ॾंगारियो आहे हा यार दिलदार कमदार जो थियो मथो ख़राब ॾाढी मगी अथसि हिकिड़ो न सटको हिनखे ॾियूं भले इनखे ख़बर पवे हा जी ॻाल्हि कयो अथई अॼु पटको थी वञे तुंहिंजो छा सलाह आहे सोट मलूक हा सोट बहुत थो त जूस गुटको कमदार छा चओ बाक़ी अरे इनखे झलझट जीओ मौत खां पोइ इनखे छॾिया यारा तू खैर कजा मुझे पोए जो झोल जा कुत्ता लगाए जो मार खुदा की पोए किड़े पासे वने
खानू वो खानू अदा हाँ मलुक अदा अदा रे भा बोले भा मुझे तो लगा दुश्मनी को ले कमदारी करी दुश्मनी गरीब मुझे ऐसे तो दुश्मनी का भा बस कमदार बस। अरे रे तू बड़े रेंड के भर क्यों रही? तू मुझे 5 एकड़ जमीन पर बैठ तो चाहे अरे नी जमीन में ताके हम दफन कंदुस आई होटल ते वही छतो चेड़े दारू पीड़ी असा बुझते आयूं भाई आयूं मरे चाहते ना 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 बस मलुक निकाल चलो किथे मरी न पे ने भागो बचाओ। वालेकुम अस्सलाम। कर खबर खानू अजकल परेशान पिया नजर अचो। शहबाज खान तो तंग करे छो रोज पूरा केस तो करे पुलिस जे हथा कुटराए पियो जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे मां उतां लॾो खणी तव्हां वटि पहुचां। हाँ खानो ही जमीन तुंहिंजी आहे बेफिक्र थी हलियो अच असांजो तोसां साथ रहंदो। हाँ रईस तव्हांजी वॾी महिरबानी पोइ असां अॼु ई लॾो खणी अचूं था। हाण गाड़ी वगैरह आहे या ट्रैक्टर ट्राली मोकिले जा खानू? गाड़ी जो बंदोबस्त करे आयो आहियां मोकिलाए कोन। ना भेण ना ईसा खान उन छोरे खानू जो साथ पे ॾेई इहो सुठो नथो करे छो त पाण ॿई वॾेरा आहियूं ऐं तुंहिंजी भलाई इन में आहे त तूं इन जो साथ न ॾे न त तू छा कंदे? गरीबन सां एतिरो ज़ुल्म करण छॾे ॾे त किथे पछतायो न पवई। वॾेरनि खे त गरीबन जो हमदर्द हुअणु खपे ईअं न त असां उन्हनि जे वात मां गिरह छिके कढूं। शहबाज खान मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इन्हनि जो नालो वरितई त ईसा खान खां तोखे केरु नथो बचाए सघे। धमकियूं न ॾे ईसा खान मां तुंहिंजे हिन धमकियुनि में डिॼण वारो न आहियां ऐं मां तोखे ॿुधाए छॾियां थो त आईंदे असांजे विच में जेको आयो त उनजो लाश मिलंदो कंहिं चौक ते पयल। शहबाज खान असांजे तॾहिं जे असांखे धमकियूं तुंहिंजी इहा मजाल जो ईसा खान नाल न फिटाईंदो। मां शहबाज खान आहियां शहबाज खान ऐं शहबाज खान शींहुं आहे शींहुं शींहुं जे मुंहुं में जेको आयो उहो ख़तम थी वेंदो ख़तम। अचो
सरदार सरदार क्या थियो थी सरदार मां हाणे शहबाज खान जे कमदार के जमीन दे ॾिसी आया वाह दोस्तो हां जो खबर आंदो थी अज इन कमदार के तेरे जोड़े था मारू सरदार इन कमदार के तज बचण न खपे। हाँ सरदार इन बासा गरीबन ते वडा जुल्म कया इन ओ सरदार जेको तुझो हुकुम। सरदार अज इन कमदार के मारे इन जो लाश वडेरे शहबाज खान दे तोहफो करे मोकलियूं था। त पर निकाल जी करो किथे कमदार वनी घर पहुंचे अचो। चिट्टा ख्याल है मुखे घर से जियो और केतरा नहीं भंज दो जरूर तसाने वाले में दो न अच्छा बाबा सही कमदार छा गाल है बुधा सही छा गाल है यो लालो दिलदार बने इन्हें मुझे गोली जी पछतावा तो बसा गई यो मेरे क्या गुजारे बनिया बाबा सही दिलदार जी या मजाक मुझे कमदार ने मथा बोलियो तो वसाए अदा जेकॾहिं इन्हें दिलदार के छड़े ॾिनो थी न तो यो असां ते बि हथियार सिधा कदे देर न कंदो तंहिं करे हाणे इन खे मरणो पवंदो मरणो। बाबा सही मूं तव्हांखे अॻु बि चयो त इन जो बंदोबस्तु कयो पर तव्हीं हाणे छा कयो लॻे थो त मूंखे वॾो थी कुझु न कुझु करिणो पवंदो। नबत खान ओ यो पंहिंजो यार दिलार कॾहिं कम ईंदो अदा पाण वारे यार दिलावर जो बि हाल कोन्हे को जो दिलदार असांजे माण्हुनि खे मथे डोड़ाईंदो। हाणे हिन जो बिलो करणो पवंदो छो त शहबाज खान शींहं आहे शींहं ऐं शींहं जंहिं ते काके उहो ख़तम असुल ख़तम। कालू अज पाण यार शहबाज जो कमदार पियो अचे अल्लाह खैर करे। अल्लाह खैर कंदो दा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दे खबर कमदार की अचण थियो? ड्राइवर मूंखे रईस मोकिलियो आहे त इहे छोकिरा खानू ऐं मलूक मुंहिंजे कदमनि में हुजनि। और ये छोरा खानू ऐं मलूक इन्हनि खे रईस जे कदमनि में छॾींदुसि। हे रईस खे चए बेफ़िक्र थी ये सुभाणे के ॾींहं में मिलंदुसि। छो दिलावर दिल ॾींहुं बुझाणे दिल कटण बुझाणे। हाँ कमदार सुभाणे के ॾींहं में छोकिरा तोखे मिलंदा उते। ठीक है पर हुकुम कजो तेसि ताईं मां बि वॾो थी ईंदुसि। रस जो हुकुम अखियुनि ते। वे पंहिंजो तड़ो अथई वञे माशाअल्लाह। हथ खे हलाए वठो ईअं कमु कोन थींदो। कानू मलूक तव्हां अगरि शहबाज खान घुरायो आहे जो गौर शहबाज खान जो हुकुम न मञंदो उनखे दिलावर
गिलाए शाबाश खान जे कत मन मुंहिंजी फिटो कंदो आदिलावर खान हवा गिलिया हूंदा भाड़े ने भुतन के असां मुड़स माण्हू आहियूं मुड़स माण्हू अरे हल दिलावर असां बड़े जे करे ते वेठल आहियूं सरदार अञा ॾिसो पिया जो हुकुम करियां सोगो हल रे हल तूं असांखे छा सोगो कंदई खानो सरदार सां वात न हण दिलावर इन गिदड़ जो टोलो वठी तूं कानू के अगवा करण आयो आहीं या तुझी भुला हाँ भुला दिया छापर दे वठो न बाबा सही मुंह तो क्या हो ना आवाज़ थी कुछ कर दो अजी ने छोरे खानू के पास आया पक्का किते बचा को सही इतना किसे असुर तो दिल खुश करे छड़ी हाँ उठारे छड़ी हाँ अचो तो सुनानन के सारो आए ॾिठो के खिलाफ असांजी ज़मीन तोड़ाई ऐं असां सां बि बॉन्ड अटकाई हाणे तोखे ख़बर पवंदी त हैबत खान सां दुश्मनी जो अंजाम छा थींदो कोटा नहीं मारो पानी बोले बोले मारो बोले बोले मारो कानू शाबाश खान जे नंगल न तोजी अज तुझी अड़ी त हालत कंदुस तो राज ॾिसंदो राज राज बड़ेरा इतरो जुल्म कर जो सुबानी बर्दाश्त करे सके शाबाश खान तुझी भलाई इन में आ जो मुखे मारे छड़ जे मां बची वस तो तू जिंदा कोने रहते कानूड़ा अरे तुझे बचने का साइरस ने तो कैसे मारे मारे कद्दू कर झंडा से अरे मनु के खेल पानी थोड़ो पियायो तो खबर पड़े से पता नहीं खड़े होते अरे मनु कड़ा तू छाते हजारा के में नहीं पर जो पार के थारे आई मत मत तो समझी कौन तो टोटो में हो चरका तो से जो तो लाश इतने खाई जा कुत्ता छोटे
तू दिल वॾी कर जे हितां बची वियासूं त पलान घुराइणा न आहिनि थींदा न आहिनि अदा वॾा मां त चवां थो हिन ॿिन्ही खे ख़तम करे छॾियो छो त अहिड़ो मौक़ो वरी न मिलंदो मलूक यार खानो जाओ मत जाओ पानी बस मलूक 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 होश कर यार खानो 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 यार खानो 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 यार खानो घबरा ना मां दिलदार आया दिलदार ये खबर ही जुल्म तो साके कयो यार दिलदार ये जुल्म मुसा वडेरे शहबाज खान वारन कयो आ दिलावर धाड़ेल बिनन सा गड्डा मुजी 5 एकड़ जमीन आ उनी जे पोया जी काहे प्यान मुखे दरपदर करे छड़ो तो वडेरे शहबाज जो यो मजा हां दिलदार ये वडेरे शहबाज खान असाने वडा जुल्म कया है ये तुंजो ही साथ रहो दसा वडेरे शहबाज खान जो जीवन जंजाल कंदासी यार खानू को अजी दी गाव थी तू बसा के टोले में शामिल थी ए गजी दुश्मन का पलांद वठना से अच्छा ई वठा दिया वठ दुश्मन का पलांद यार दिलदार जे करे तो हथ में हथियार दे टोले में शामिल कयो तो मुके कसम है संत धरती जो मारन वाले जो जीवन जंजाल करे छड़ींदुस जे करे मुई न कयो तो मुझो नालो ब कानून है छोत कानू कर दिमागा ए कानू जे गोली ते सिर्फ दुश्मन जो ही नालो आ दुश्मन जो
मां तो तव्हांजे मोहब्बत में मदहोश थी वियो आहियां, पर तव्हां वतो था ज़मीननि जा सैर कंदा। साईं तव्हां तो मोहब्बत में मदहोश थी विया आहियो। मुंहिंजे नेणनि मां निंडी उॾामी वई आहे। मूंखे घर में सुकून ई नथी अचे। सुहिणा साईं, त पोइ अच पाण अहिड़े तरफ़ था हलूं जिते सुकून ई सुकून आहे। मां बि तव्हांखे अहिड़ो तोहफ़ो प्यार जो ॾेई थी वञा, उहो संभाले रखिजो। माण्हुनि जो वक़्तु ॾिसो, असीं कमदारी कयूं, ख़र्च कयूं, ही सही वक़्त में पिया घुमनि पिया खाइनि। बस कमदार हक़ जे भाग सां रीस कोन्हे। वञी वॾेरनि खे ॿुधा, पाणे बंदोबस्तु कंदा छोकिरे। हल कमदार। मुझे प्यारो आखो सारे कांधे रखे जाए, मुझे हथ जो रुमाल ये के नदी जाए, मुझे हथ जो रुमाल ये के नदी जाए। मुझे प्यारो आखो सारे कांधे रखे जाए, मुझे हथ जो रुमाल।
रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजो प्यारो हथो तां तारे सांढे रखिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजो प्यारो हथो तां तारे सांढे रखिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल के न ॾिजांइ मुंहिंजो प्यारो हथो तां तारे सांढे रखिजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल। बाबा साईं बाबा साईं बाबा साईं बाबा साईं इहो छोकिरो खानो कोन्हे इनखे बनी में ॾिसी तव्हांजी भेण सां पोइ त ॾिसी आहियां। साईं छा पियो कंदा? बाबा साईं कूड़ करियां तव्हांजूं ॿई अखियूं चट। खानो जी या मजाल जो असांजे नंगनि में अखियूं थो विझे असांजी इज़त में जंहिं अखि विधी आओ हुनजा दोॾा छिके करे छॾियुसि। पता मूं तव्हांखे पहिरीं चयो त औरतुनि जो ज़मीन ते वञणु मुनासिब न आहे पर तव्हां बादशाह माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। अदा इन खानूअ खे नक में नथ विझी सॼे बाज़ार में न नचायमि त मुंहिंजो नालो बि मूसा खान न आहे छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर। हाणे त हिन जो अहिड़ो त आशा कंदुसि तुंहिंजूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं 7 पीढ़ियूं छो त शहबाज खान शींहुं आहे शींहुं ऐं शींहुं जे साम्हूं जेको ईंदो उहो ख़तम ख़तम। हा सुणे ये खबर काॾे वई हुई? छो अदा ख़ैर त आहे मां त ज़मीन ते घुमण वई हुयसि। जमीन ते घुमण वई हुई यानी छोरे खानू सां मिलण? इन खानू खे इहा ख़बर न आहे त शहबाज खान शींहुं आहे शींहुं ऐं शींहुं जे साम्हूं जेको आयो सो ख़तम ख़तम। खानो तो मुंहिंजी मोहबत आहे। बस तुंहिंजी इहा मजाल जो खानू सां वञी मिली न टके जे छोकिरे जे करे तूं पंहिंजे भाउ जी इज़त दाव ते थी लॻाई। हल हल तो कद करा हल। यार खानो खैर त आहे न्यापो कयो थी? यार दिलदार अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे पर वॾेरे शहबाज खान जी भेण असुल दिलि में जाइ करे वई आहे। हुनजी बि मोहबत सां आहे या तूं मजबूर आहे? यार हुनजी बि मोहबत मूंसां आहे पर वॾेरे शहबाज खान वारनि हींअर हुनखे क़ैद करे छॾियो आहे। त पोइ छा सोचियो थी? सोचण वरी छाजो आहे यार दिलदार अॼु राति कंहिं बि सूरत में सुहिणे जो दीदार करणो आहे कोई भले छा बि थी वञे हर हाल में हलणो आहे। पोइ खानो तुंहिंजो हुकुम खपे मां तोसां गॾु आहियां। ठीकु आहे यार दिलदार पाण वारे कड़ ते जेका वॾी टाले थी न उनजे हेठि मुंहिंजो इंतज़ारु कजां मां अची वेंदुसि। ठीकु आहे। शहबाज खान सां फिटाइण जो इहो ई अंजाम थींदो। वञणे गुज़ारिश वञी ईसा खान खे पंहिंजे भाउ जो लाश खणाए वञे।
है। अच्छा जल्दार यार दिलदार तू इते होशियार थी भेजा मां सोनी सां मिली अचां थो जे कॾहिं खतरो महसूस थिए त मथे फायर कजा मां समझी वेंदुसि। यार खानू तू बेफिक्र थी वञ मां हिते बीठो आहियां पाण। ठीक है। खानू तूं हिते तव्हांखे के ॾिठो तो कोन्हे मूं तो सोचियो तव्हां मूंखे विसारे छॾियो। सुना साईं मां तोखे कीअं थो विसारे सघां तूं त मुंहिंजे साह में समायल आहीं। पोइ हिन क़ैद मां मूंखे आज़ादु करे वठी आहे। सुना साईं अॼु न कुझु सब्र कर मां जल्द तोखे हिन ज़ालिमनि जी क़ैद मां आज़ादु करे हमेशह जे लाइ वठी वेंदुसि। इहो खान जो तोसां वाइदो आहे। मूंखे हुन ॾींहं जो इंतज़ारु रहंदो। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। खुदा हाफ़िज़। यार दिलदार शेर ॾाढी देर कई आहे। शेर ये दियो हलो वॾेरे हैबत खान खे हींअर बनी ते आउं ॾिसी आयो आहियां। वाह यार वाह वाह जी ख़बर आंदी थी तो जड़े यार ते मुझो नाज आहे नाज चोत कानू कर दिमाग कानू जे गोली ते सिर्फ दुश्मन जो ही नालो हुंदो आहे दुश्मन जो। हाँ सोट वो वडेरे हैबत खान के मारे उन्हीं जो लाश वडेरे शहबाज खान के 200 करे मोकलियो था त पोइ अॼु हैबत खान खे बचण न खपे। नारे हैदरी अचो। कमदार इन फारोन के पानी पानी दे बचा इनके भाण भाण कुछ इनकी सफाई वफाई करा तो यार सब मोरजी आन सब यान सुठा थी वेंदा रे। बाबल पानी पीअण लाइ कोन्हे तव्हां हिननि जी ॻाल्हि था कयो। पर अला मालिक का खुदा कंदो अची वेंदो मां स्टे सां ॻाल्हायां थो पानी पाण खे मिली वेंदो मिली में। खानो खानो मुखे माफ कर मुझो दरअसल डो ना है यो सब कुछ अदा वडे जो है सब कुछ अदा वडे जो है मुखे माफ कर यार मुखे माफ कर ॾिसो मुखे माफ करियो कुर्ब करियो मुखे माफ करियो न मां वाकई मां गलत आहियां मां तस्लीम कयां थो पर हाणे मुखे माफ करियो ज़रूर इन ॻाल्हि जी माफ़ी हूंदी है प्लीज मुखे माफ करियो। हैबत खान तू माफ़ी जो लाइक कई नहीं। अरे तहां जड़े ज़ालिमन सा जड़े मिस्कीनन जा घर बर्बाद करे छड़िया अरे तहां न हुजो त सा धाड़ेली न थियूं। हाणे मां ये न कंदुसि प्लीज मुखे माफ करियो यार मुखे माफ करियो आज दिल मां अहिड़ी ग़लती न कंदुसि
ये सब कुछ तव्हांजो ई आहे मां तव्हांखे ई थो ॾेई छॾियां बस हैबत खान बस एक लफ्ज वक्ते न जेकरे तो के माफ कयम ती सिंध धरती के कड़ी माफ न कंदी छो त तहां ज़ालिम धरती ते हूंदा परी असां जड़ा गरीब हथन में हथियार खणी ठाड़ेल थींदा तू अज मरदे हर हाल में मरदे तू तो ने शाबाश जो दादो भाऊ न तो ते वडा नाज़ हुआस अज हथ बाबत वडेरा अज तोखे मारे तुंहिंजो लाश वडेरे शहबाज खान ने तोहफ़ो करे मोकिलींदासीं भली शहबाज खान के खबर पवे त असां सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे मूंखे माफ़ करियो यार मूंखे माफ़ करियो वाकई आऊं ॾोहारी आहियां मुंहिंजूं ग़लतियूं आहिनि पर सभ खां वॾो ॾोहारी त अदा आहे न उन जे हुकुम सां मूं जेको कुझु कयो पियो कयो हाणे मूंखे माफ़ करियो यार हाणे मूंखे माफ़ करियो वडेरे के पाण सरदार वारा ॾिसंदा पाण हली कमदार खे ॾिसूं था न वडेरा न अज तू मरदे मरण लाइ तैयार थी अज वडेरे शहबाज खान के खबर पौंदी तो खानू सा फिटाइण वारे जो अंजाम छा थींदो आ छो त खानू जे गोली ते सिर्फ दुश्मन जो ही नालो लिखियल आ दुश्मन जो मरियो टरड़ो हिन त असांखे ज़लील करे छॾियो आऊं बि वॾो थी कम अहिड़ा कंदुसि वॾी कमदार वॾेरे खे ॿुधा हिते कमु घणो थियो निकिर कमदार निकिर अचो बाबा सही हुजूर ज़ुल्म थियो कार बाबा सही कमदार हैबत खान किथे है हैबत खान राम नाम सत्य थियो वो छोरे खानवर मारी छॾियो ना ना चओ त इहो कूड़ आहे हैबत खान खे नथो मारे सघे खानू अदा हैबत खान के खानू वारा नथा मारे सघन न न ये नथो थी सघे खानू अदा के मारे पंहिंजे मौत खे दावत ॾिनो मौत खे छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर अदा अदा खानू तो यो सजा वडो जुल्म कयो वडो कार कयो खानू मुझे कुंदर भाग मारे तो अपने मौत के सर कयो मौत कर अदा खानू हाणे पंहिंजे कफन जो बंदोबस्त करे छॾ असीं तुंहिंजा महिमान आहियूं महिमान बाबा साईं ऐं बहादुर असां सां ज़ुल्म थियो पर इहो सुठो थियो बाबल जो भैया न त मुंहिंजा त बच्चा देर ते चढ़ी वञनि हिन लाइ त पोइ बि तव्हां वेठा आहियो बाबा साईं ऐं त राति खां वठी रोई रोई मरण जो थियो आहे बाबा बाबा साईं अलाह जी मर्ज़ी जंहिंखे मारे जंहिंखे बचाए उनकी मर्ज़ी
हेलो यार दिलावर, मां शहबाज खान पे ॻाल्हायां। अरे शहबाज खान की याद कई दिलावर के की जाडी खुटा है ना। हाँ दिलावर, एक मामूली छोरो सफ़ा गिची में पइजी वियो आहे। अजो के ॾींहं में हुन जो मूंखे लाश खपे, लाश। अरे इन छोरे जो मूंखे नालो ॿुधा। हाँ, वो सावर खान जो पुट खानू आ, खानू पंहिंजे पाण खे अलाए छा बि सम्झे। कीअं बचंदो इन खे इहा ख़बर ई न आहे। दिलावर दिल ॾियण बि ॼाणे, दिल कटण बि ॼाणे। ठीकु आहे रईस, तुंहिंजो कमु ईअं सम्झ इहो थी वियो। ठीकु आहे, ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। ठीक है साथियो, अज पंहिंजे यार शहबाज खान फोन कयो है, पर इन खानूड़े जो लाश खपे। ओए तव्हांजो छा ख्याल है? सरदार, यो खानो हिकड़ो तो ना, पर इन जो पूरो खानदान खत्म करे ईंदासीं। सरदार, अज उन्हनि मां कंहिंखे बि जिंदा ना आहे छॾणो। सरदार, असां सिर तिरी ते खयो था हलूं। ओ तव्हांजो छा ख्याल आहे? सरदार, ओ अचो साथियो। एजाज़ पुट बाबे के पानी से प्यार। हाँ बाबा, खड़ी तो अचा। अरे तू क्या मुझे घर भी आयो है? खबर पड़ा किथे तुझे पुट मलूक खानूड़ो? चुप क्या तुझे कहो के मां खानू में पड़ा तो के खबर न है? मां ही दिलावर आया। छत दिलावर दिल डेढ़ बजाने, दिल कचड़ बजाने। तो छा करने खानू के? बस पड़ा मरण लायक तैयार थी रे। बाबा, बाबा। बाबा, बाबा, बाबा। अरे जालिम, तो मुझे बाबा ने मारो आओ तो कौन छड़ींदुस? पाने यो खानूड़ो मलूक पंहिंजे लाशन ते अची रोंदा। अच्छा बाबा, बाबा, अदा, अदा, अदा खानू। अरे ये भी मलूक ने बच्ची करे वही खानू है, मलूक के सलाम करे। दिलावर दिलावर भजियो पर घड़ा नहीं भज दे। डेट खानू जे बारे में जरूरी दे। चौथ खानू खर दिमाग खानू जे गोली ते सिर्फ दुश्मन जो नालो लिखल आ। अदा अदा, 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 दिलावर बाबा के माँ। दिलावर
दिलावर जेकड़ी तोखे गोलियुनि सां परोड़ न कयमि त मुंहिंजो नालो खैरो न आहे, खैरो न आहे। ना मलूक खणीस। बाबा 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 इधर इधर चाचा बाबा चाचा 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 अरे न जालिमन करो कर को तो दिलावर दिलावर जेकड़ी तोखे गोलियुनि सां परोड़ न कयमि मुंहिंजो नालो कानून आहे। कानून जे गोली ते सिर्फ दुश्मन जो ई नालो लिखियलु आहे, दुश्मन जो। चाचा बाबा चाचा बाबा दिलावर तो असांजे चाचे खे मारे सुठो न्याय कयो, तुंहिंजो असीं जीअण हराम करे छॾींदासीं, हराम। कमदार मत आओ, मरी जाओ कमदार। मुखे सॼो मूं कहिड़ो ॾोह कयो वञो, मूं कहिड़ो वञो ॾोह कयो वेठी। असांखे हुकुम आहे शहबाज खान जो। मूं बाबा कॾहिं हाणे के ॻोठ वारनि खे तंग कयो आहे? अरे ठकेस दिलावर तो छा समझो त कानू के मारण एतिरो आसान आहे न। कान के मारण जे लाइ दिलि खपे, दिलि। उहा तव्हां जहिड़े गिदड़नि वटि न आहे। पाण खे मुश्क माण्हू सम्झंदो आहे, अॼु मरण लाइ तयार थी रहे। घणा नहीं मस्ती कई थी, अॼु आयो असांजे वारे में। यार कानू घबरा ना, तुझे यार दिलदार अची वियो। काफिया मरदा था अॼु कौन बची हुई घर में त खानू असांखे तंग कयो। अॼु तोखे मौत जा नंढ सुमारींदासीं। कानू मां तयार थी अची बि दिलदार। पहला पैर पक्का कर, अच्छे ही पे। दिलावर दिल दिल हो जाए, दिल कठोर हो जाए। दिलावर जी गोली सा कोई तक तो ना बचो। तुझे लाश जान को पीछे खड़ा पीछे। मलूक है कौन बचने जानी जी गोली।
मरना चार तीर दिलावर तू चाहतो समझी मां तो के अज जीरो छड़े ॾींदुस न अज हर हाल में ता तुझो लाश भी दो लाश खबर पड़ के अजय दी खानो अजय दी खानो मनोक मरी रे करती खानो पाण खे मुझो को भी डोन है मुझो को कयो सबरे शहबाज खान जे करे चवण ते कयो है मुझो को भी डोन है हनु मुके माफ करे छड़ मुके माफ करे छड़ दिलावर तू माफी जो लायक कई नहीं अरे जालिम वडेरन जे चवण ते असा जरा मुश्किल जा अरे जालिम तहां घर बर्बाद करे छड़या अरे तहां जरा जालिम न हुजन तसा गरीब अजी हथ में हथियार खणी थारेली न थियूं थारेली न मरण लाइ तैयार थी अजय थी मरी वो मरदूत अरे जमाने वारो अज दिसो इन जो असर अरे असी हर टाइम चवंदा आहियूं हर वक्त चवंदा आहियूं तो गरीबन ते जुल्म करण बंद कयो छा रखियो इन जेल में छा रखियो इन खून नज़र में अरे कई गोठन जा गोठ बियान थिया कई माण्हुनि जा हज खाली थी विया ज़माने वारो मां तव्हांखे हथ थो वधा गरीबनि सां ज़ुल्म न कयो शहबाज खान मां अचां थो शहबाज खान हिम्मत कर मुझसे खान दिल में क्या बना बचे
मार के झोले का कुत्ता आचिया शाबाश खान आज खबर पहुंची तो के तो मारे मुझे लाशन चा ढेर लगा छड़ींदुस सवाल पढ़ के खाना गो के खुट्टी खड़े तक के शिकार जा घर शाबाश खान तोखे मुझे और पलान पुराना नाइन थींदा मन लाइ तैयार थी नवीद अब मेरा चंगो तो पिली खबर के कमदारी न कजा पर जे बच्चा तो थी ठठ वेंदा कमदार पानी के मुके बाप सजी गलती बहुत सारा जो है आ मिसकी नेरा नो है दुआ कर तो से बाबा सही मुके बाप गिरिश ते तुझे पटको लाज ले पैर ले रखा मुके बाप अच्छा तू प्यार बस कमदार बस तो खेत मां करीब माफ कोन कंदुस इन जंग जी शुरुआत तो कया मरिया महदूद अड़ेड़ा सालिम कमदार न हुजन तसा गरीब हथ में हथियार खड़ी धड़ेली न थियूं अच्छा डॉक्टर सर ने वडे साल में ये छे ना शाबाश खान अजी तू न बच दी मरियो शाबाश खान अरे जमाने वारो अज ॾिसो इन दुश्मनी जो अंजाम छा रखियो आहे दुश्मनी मंझि अरे इन दुश्मनी कई ॻोठनि जा ॻोठ वीरान करे छॾिया कई नौजवान गभरू कुसजी विया अरे कई माउरनि जा हंज ख़ाली थी विया कई भाउरनि जा भेण जुदा थी विया ज़माने वारो मां तव्हांखे हथ थो ॿधां तो बंदि कयो इहे छेड़ा सुणी